नासिक अंधकोट में पुराने तकरार तो हथियारबंद नौजवान की गोली हणी कत्ल कर चुका है। तफसील मालूम किया गुलाम रसूल मीरानी खान जी। गुलाम रसूल जी बिल्कुल, ही कंदरकोट ए सेक्शन थाने की हद शहर के आम तरीन इलाइके MCH सेंटर है, जिते इलाज लाइ ईंदड़ नौजवान मथा हथियारबंद मोटरसाइकिल सवार जो हथियारबंद हुआ उन्होंने फायरिंग करे दी। फायरिंग के नतीजे में नौजवान वो सख्त वो मरणिंग थी पियो, जैसे फौरी तौर पर कंदरकोट जी सिविल अस्पताल आंदो हुयो, जिते वो जख्मन जा सूर नसांदे फोत थी विया। इन सिलसिले में पुलिस जो चवण है तो नौजवान ॿारनि सां गॾु MCH सेंटर इलाज लाइ आयल हुयो, जैसे मोटरसाइकिल सवार हथियारबंद फायरिंग करे उन्होंने कत्ल करे छॾियो आहे ऐं वाक़ई बाद जवाबदार फरार थी विया आहिनि। अहिड़े वाक़े जी वधीक जांच करे जवाबदारनि खिलाफ़ वो कार्रवाई कई वेंदी। हिन वक़्तु लाश अस्पताल में पियल है ऐं ज़रूरी कार्रवाई बाद लाश है वो वारसनि हवाले कयो वेंदो। ऐं ॿिए तरफ़ पुलिस जो चवण है तो वाक़ियो सब्ज़ोई ऐं बालकानी बिरादरी में हलंदड़ कारे तकरार वो पेश आयो है ऐं वधीक वो जांच कई विया। जी गुलाम रसूल तफसील ॾियण जे लाइ महिरबानी।